नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त टिंडोजन मोहम्मद मां खबर ॾींदा हलूं त सिंध एजोकेशन सिंध जे ज़ेर एहतमाम गवर्नमंट ऑफ सिंध जे माली ताउन सां सिंध विजडम सैकेंडरी स्कूल जो इफ्तिताह नवाब अली ज़फर रीजनल हेड मीप्रकास कयो। उन मौके ते हिन चयो त सिंध एजोकेशन फाउंडेशन पसमानदा इलाइक़नि में मयारी फराहम करण जे लाइ स्कूल खोले रही है, जिन में स्कूलनि में मयारी तइलीम सां गॾु ॿारनि खे जिस्मानी ज़हनी समाजी जज़्बाती महारतूं जी तरबियत ॾिनी वेंदी। सिंध एजोकेशन जे पार्टनर मोहम्मद अरसलान चयो त असां नस्ल जो मयारी तइलीम सां गॾोगॾु तरबियती निज़ाम वाज़े कयो वेंदो, जंहिंमें असांजे ॿारनि जा ख्वाब सलाहियतुनि खे उजागर कयो वेंदो, जीअं त असांजा ॿार मुआशरे जी तइमीर तरक़ी में मुस्बत किरदारु अदा करे सघनि। उन मौके ते साबिक़ काउंसलर मोहम्मद ताहिर जट चयो त सिंध एजोकेशन फाउंडेशन तइलीमी इदारो खोले करे असां पंहिंजे बचनि जी बहितरी ख़िदमात अंजाम ॾेई रहिया आहियूं। जॾहिं त शहज़ाद अली सुमरो ऐवान साफ़ टिंडोजन मोहम्मद जे सदर चयो त SF तइलीमी ख़िदमात लाइक़ तहसीन आहे। इफ्ताही तकरीम में अब्दुल रशीद जट सरपरस्ते ऐवान साफ़ टिंडोजन मोहम्मद सैयद यूसुफ शाह निमनाज फकीरो रब्बारी लुकमान लगारी शगन मेघवाड़ भी मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।